जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। चंड जो मेलो 2 अगस्त जी राति 8 वॻे खां 10 वॻे ताईं श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकर भाटा में उत्साह भक्ति प्रेम ऐं धूमधाम सां मनायो वियो। कार्यक्रम जी शुरूआत श्री झूलेलाल जी ऐं बाबा गुरमुखदास जी फोटो ते माला पाए करे बहिराणे साहिब ते जोत जॻाए करे कई वई। हिन मौक़े ते भूसावल महाराष्ट्र मां किशोर भाई साहब ऐं दिलीप भाई साहब म्यूज़िक पार्टी जो कार्यक्रम आयोजित कयो वियो। ॿिन्ही भाइरनि पारां कार्यक्रम जी शुरूआत झूलेलाल साईं जन जे भॼन सां कई वई। हिन भक्तीअ भरियल कार्यक्रम में ॿिन्ही भाइरनि कई भॼन ॻायऊं, जीअं चकर भाटा जी धरती महान आहे छो त इन में बाबा गुरमुखदास जहिड़े संतनि जो जनम थियो, ऐं ॿियो भॼन लाल झूलेलाल जहिड़ा कई भक्ति भरियल भॼन ॻायऊं। भॻवान कृष्ण जा बि गीत ॻायऊं। इहे भॼन ॿुधी करे भक्त झूमनि पिया। अंत में अरदास कई वई, पलव पाए आरती कई वई ऐं प्रसाद विरायो वियो। भंडारे जी व्यवस्था पिणु हुई। वॾी संख्या में भक्तनि भंडारो ग्रहण कयूं। राति 11 वॻे बहिराणो साहिब कढियो वियो। बाजे गाजे सां तालाब ते पहुता। हिते विधि पूर्वक बहिराणे साहिब जो विसर्जन कयो वियो। हिन कार्यक्रम में शामिल थियण लाइ वॾी संख्या में भक्तजन बिलासपुर, भाटापारा, तिल्दा, रायपुर, दुर्ग, भिलाई, रायगढ़ ऐं कई शहरनि मां भक्त शामिल थिया। कार्यक्रम खे सफल बणाइण में बाबा गुरमुखदास सेवा समिति ऐं श्री झूलेलाल सेवा समिति जे सभिनी सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल। Thank you.